अदा कदीर बा असांजे मोबाइल ते यूट्यूब नथो खुले, हे मसइलो थो अचे, जॾहिं बि चयूं था खुले थो त अचे थो आउट ऑफ डेट आहे, त हिन जो छा मसइलो आहे? त मुंहिंजे पंहिंजे मोबाइल में बि मसइलो आहे, पर हाणे ॾिसो हे मुंहिंजो पुराणो मोबाइल आहे न, उनजे अंदरि मां हे ट्रिक कई, हाणे ॾिसो जेको हे क्लिक कंदुमि यूट्यूब खुली वेंदो बसि। तव्हांखे जुगाड़ बि ॿुधाईंदासीं, मसइले जी वजह ॿुधाईंदा, बाबा तव्हां जेको मोबाइल आहे उनजो मॉडल पुराणो आहे, एंड्रॉइड 7.0 खां जेको वर्ज़न हेठि आहे उन ते यूट्यूब हाणे नथो हले। जुगाड़ ॾिसो हुनजो, क्रोम ब्राउज़र ते वञी करे तव्हांखे लिखिणो आहे m.youtube.com। अच्छा थोरो अॻे बि तव्हां हिते वीडियो न कटिजो, अॻे जुगाड़ अञा अॻे था, या तव्हां m.youtube.com/ लिखंदा न, जेकी हीअ तव्हां हेठां ॾिसो बि था, त इन खे लिखी करे तव्हां सर्च कंदा त साम्हूं यूट्यूब खुली वेंदो। जीअं तव्हां मोबाइल एप्लीकेशन ते हलाईंदा आहियो न यूट्यूब जी, इन जी तक़रीबन हिते अची वेंदो। हाणे तव्हांखे छा करिणो आहे, जो हिकु ई दफ़ो हर तव्हांखे वेठो सर्च वेठा न कयो, जो कुंड ते जेके तव्हां 3 डॉट्स ॾेखारिया टुका ॾेखारिया इन ते क्लिक कंदा, हिते तव्हांखे तो हे जेको आहे हेठि ॾेखारिबो ऑप्शन एड टू होम स्क्रीन वारो ऑप्शन, ठीकु आहे। एड टू होम स्क्रीन ते तव्हां क्लिक कंदा न, इहा यूट्यूब जी सम्झो हिकु क़िस्म जी एप्लीकेशन ई सम्झो, शॉर्टकट उहा अची वेंदी तव्हांजे मोबाइल जी स्क्रीन ते। बसि उन ते अॻे बार जॾहिं तव्हां यूट्यूब खोलणो हुजे उन ते क्लिक कंदा, तव्हां जेको आहे सो एप्लीकेशन खुली वेंदी यूट्यूब जी। सो हे हो जुगाड़, उमेद आहे तव्हांखे पसंदि आयो हूंदो वीडियो, ऐं वीडियो खे जंहिंखे ज़रूरत आहे हिन वीडियो जी, उन सां ज़रूरु शेयर कजो। पंहिंजो ख्यालु रखिजो, वीडियो में एतिरो ई। अल्लाह हाफ़िज़।